पढ़ई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी में IBA यूनिवर्सिटी जो कैंपस खोलण जो ऐलान कंदे चयो आहे त हिकु शख़्स 1 करोड़ नौकरियुनि ऐं 50 लख घरनि जो ऐलान कयो हो, पर 4 सालनि में कुझु न करे सघियो। जेकरे ईंदड़ वक़्त में असांखे मौक़ो मिलियो त ग़रीबनि खे मुश्किलातुनि मां कढंदासीं। घोटकी में बोध मुतासिरनि खे घरनि जा मालिकाणा हक़ ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बोध सबबि सिंध सूबो सभ खां वधीक मुतासिर थियो। मुतासिरनि खे मुआइशी तौर मज़बूत करणु चाहियूं था, जंहिं करे खेनि न रुगो घर पर उन्हनि जा मालिकाणा हक़ बि ॾेई रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुआइशी हालतूं मुश्किल आहिनि, महांगाई ऐं बेरोज़गारी उरूज ते आहे। गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। जेकॾहिं गॾिजी जिदोजहद कई त अहिड़ा प्रोग्राम खणी ईंदासीं जेके ग़रीबनि खे मुश्किल मां कढी सघंदा। हिन वधीक चयो त सिंध में बोध मुतासिरनि जे घरनि जी तामीर लाइ औरतुनि जे नालनि सां अकाउंट खोलाराया वेंदा। सिंध हुकूमत औरतुनि खे बिना व्याज जे कर्ज़ बि ॾेई रही आहे। चाहियूं था त गुरबत जो मुक़ाबिलो करे माण्हुनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारियूं। PP चेयरमैन जो चवणु हो त बोध मुतासिरनि लाइ ॿियनि सूबनि जे मुक़ाबले सिंध सरकार सभ खां वधीक कमु कयो आहे। जेके माण्हू घरनि जे मालिकाणे हक़नि खां रहिजी विया, उन्हनि खे पाण मालिकाणा हक़ ॾियारींदसि।